घोसपुर सीनियर सहाफ़ी असगर अली बिजाणी दौरान इलाज सखर जी अस्पताल में लालाणो करे वियो। JDN न्यूज़ CEO जावेद उस्मान बिजाणी ऐं JDN न्यूज़ सथ पारां घोसपुर जे सहाफ़ी असगर अली बिजाणी जे बेवक़्ताइती विछोड़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। मरूम जो मर्द राति देर सां घोसपुर वेझो अबाणे ॻोठु आंदो हुयो। मरूम जी अॼु 11:30 वॻे जनाज़ा नमाज़ खां पोइ अबाणे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। घोसपुर जो सीनियर सहाफ़ी असगर अली बिजाणी दौरान इलाज सखर जी अस्पताल में लालाणो करे वियो। JDN न्यूज़ जे CEO जावेद उस्मान बिजाणी ऐं JDN न्यूज़ सथ पारां घोसपुर जे सहाफ़ी असगर अली बिजाणी जे बेवक़्ताइती विछोड़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। मरूम जो मर्द राति देर सां घोसपुर वेझो अबाणे ॻोठु आंदो हुयो। मरूम जी अॼु 11:30 वॻे जनाज़ा नमाज़ खां पोइ अबाणे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। नाज़रीन, कश्मीर में ब्रेकिंग न्यूज़ है जेका असां शेयर कयूं पिया। कश्मीर में अब्दुल खालिक जाजड़े की रिपोर्ट मूजिब कश्मीर लॻु नामालूम हथियारबंद राइस मिल तां हिंदू नौजवान के हथियारनि की ज़रूरत ते अगवा करे विया आहिनि। इतला ते मूवी के घर में रोज राड़ो मची वियो। मिलियल ॼाण मूजिब कश्मीर देड़ा मोड़ वटे JK राइस मिल तां चौधरी नरेश लाल जो सौट राजेश कुमार पुट गुरदारी लाल के हथियारबंद हथियारनि की ज़रूरत ते अगवा करे विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुती और नौजवान के घर में रोज राड़ो मची वियो। कश्मीर ज़िले में हिन वक़्त ताईं मुगियुनि जो ताइदाद 10 खां वधी वियो। मुगियुनि जी बाज़ाबी लाइ पुलिस को भी तहरक न वरितो आहे। मुगी नौजवान के सौट चौधरी नरेश लाल जो चवणु हो त सर दीवान कमेटी हिकिड़ी कारोबारी कमेटी आहे। हिन वक़्त देरा मोड़ मां बिल जे अंदरां खे खयो वियो आहे। तव्हांजो अॻियो लाइ अमल छा हूंदो, तव्हां छा था सम्झो? इहो ॾिसूं था विदिन 24 आवर्स जे अंदरि जेको आहे सॼी लॉ एनफोर्समेंट एजेंसियुनि खे तव्हां ॿुधाईंदासीं। असांखे जेकॾहिं को पॉज़िटिव रिस्पॉन्स मिलियो त ठीकु आहे, न त अदरवाइज़। घणा तव्हां केतिरा जेका अगवाकार आया, केतिरा ॼणा हुया अंदाज़न? 6 ॼणा तक़रीबन हुया। 3 मोटरसाइकिलूं हुयूं। अच्छा, 3 मोटरसाइकिलुनि ते हुया। 5 ॼणा अंदरि ऑफिस में आया। हिकिड़ो ॼणो जेको आहे ॿाहिरि बीठो हुयो, उहो चौकीदारनि जे मथां क्लैशन को खणी बीठो। बाक़ी 5 ॼणा अंदरि। नालो छा आहे? राजेश कुमार गिरदारी मल। अच्छा, ठीक है। राजेश कुमार के अगवा करे ने ॿियो कोई भी आया? सिर्फ राजेश कुमार के अगवा करे विया। बाक़ी ॿियो कोई भी ना आहे। ॿियनि खे हुनखे कुझु पुछो वियो, माना तूं कहिड़ी क़ौम सां तालुक़ रखे थो, पर उहो हुन चयो त मां दीवान आहियां। उनखे खणी करे बसि चौधरी नरेश। कश्मीर लॻु मिलियल ॼाण मूजिब कश्मीर थाणे जे अदा इंडस हाईवे अनाज मंडी भरिसां ताज पेट्रोल पंप वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार पुलिस अहलकार अनवर अली खोसो मौके ते फौत थी वियो। अहिड़ो इतला पुलिस के ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। जो सिलसिलो रुकजी न सघियो आहे। तंगवानी वारे इलाइक़े में हिक ॾींहं दौरान वधीक 2 नौजवान फौरियत शहजादो गोलो ऐं मोहम्मद आरिफ मलिक मुबैन लापता थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वाक़े जा तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे पंहिंजे सीनियर दोस्त नारायण नाथ सां। जी नारायण, आगाह कजो। जी जावेद भाउ, ज़िले कश्मीर में अगवान जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे, जंहिंजे करे हितां जी आवाम जेका लखनि जी तादाद में आहे तमामु घणो परेशान आहे। इहो सिलसिलो जेको कुझु अर्सो हुन में जेको आहे ढिलो थी वियो, हींअर वरी जेको आहे वधी वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे जीअं पाण कल्ह इहा ॻाल्हि कई से ज़िले जे मसइलनि ते, त हिन वक़्तु बि जेको आहे 10 माण्हू जेका आहे ज़िले जा असांजा अगवा थियल आहिनि। जंहिंमें हीअ राति जेको माण्हू आहे, हिकिड़ो शहज़ाद गोलो आहे जेको तंगवानी वासी आहे, ॿियो आरिफ मलिक आहे। शहज़ाद गोलो खे ॿुधाइनि था पिया त इहो सुबुह खां वठी गुम हो, जंहिंजी असां ॻोल्हा कईसीं। शाम ताईं हुनजो राब्तो न थी सघियो। फ़ोन नंबर मुंहिंजा बंदि अचनि पिया, जंहिंजे करे असांखे शक पियो त उहो मुबैन अगवा थी वियो आहे। जॾहिं आरिफ मलिक जेको आहे इहो हुन लाइ ॿुधाइनि था तव्हांजो वारस इहो ओसफर खां तंगवानी माना पंहिंजे मुंहुं अची रहियो, रस्ते में जेका आहे अणॼातल माण्हुनि सां जेका आहे मुग़ल तौरु खमिजी वियो। तो इन सिलसिले खे जॾहिं मिलाईंदासीं त 10 माण्हू टोटल जेको आहे
इन वक़्तु जेको आहे ज़िले कश्मीर जा मुबैना तौर दोरनि जे चंबे में फाथल आहिनि ऐं हितां जी आवाम जेका शुरूआत खां बि मुतालबो कयो हाणे बि मुतालबो आहे त जी ड्रोन टेक्नोलॉजी जेका ज़िले जे जेका आहे आला ऑफिसरनि खे मिलियल आहे उनजो इस्तेमालु जेको आहे असांजे ज़िले कश्मीर जे हिन पासे खे कयो वञे त हिते जेको आहे ॾोहनि जी वारदात में तमामु घणी तेज़ी अची वई आहे माण्हू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि आवाम सख़्तु परेशान आहे कारोबार माण्हू परेशान आहे आम शहरी परेशान आहे न माण्हू रोड ते सफ़र करे सघे थो न माण्हू पंहिंजे दुकान ते कारोबार करे सघे थो न चार पैसा खणी सघे थो त अहिड़ी सिचुएशन में हिते मायूसी पकिड़िजी वई आहे ऐं तव्हांखे इहा बि ॼाण हूंदी त इन मायूसी जे करे हितां जो शरीफ़ शहरी आहे कारोबारी तबको आहे उन लॾ पलाण शुरू करे छॾी आहे ऐं शहर जेको आसे पासे वीरान थींदा वञनि था जेको तमामु हानिकारक अमल आहे मां इहो बि तव्हांखे ॿुधायां ताज़ी अपडेट त राति जेको आहे एजुकेशन खाते जो क्लर्क आहे अब्दुल हमीद बिजारानी उहो बि जेको आहे कल्ह शाम जो देरि सां वापसी ते अची अॼु सुबुह जो ख़बर पई त हुन खां 2,05,000 रुपया जेको आहे ॾोहारी चिमनी जी भरिसां जेको आहे अॻवा कारी पूरी करे विया आहिनि ऐं तव्हां इन अंदाज़ो लॻायो त जॾहिं माण्हू पैसा बि खणी करे घर ताईं न पहुचे त उनजी हालत छा हूंदी त इन सिलसिले में असां वरी बि जेका आहे ज़िले जे आला अमलदारनि खे पंहिंजे इन प्लेटफॉर्म सां पंहिंजी जेका आहे चैनल जे प्लेटफॉर्म सां अपील कंदासीं त ख़ुदा ड्रोन टेक्नोलॉजी जेका अवांखे मिलियल आहे जंहिंमें ज़िले खे शिकारपुर में जेका आहे उन जी अमलदारनि जेका हिन जो इस्तेमालु करे फ़ाइदो वरितो आहे तमामु जेका हिन मां फ़ाइदो वठी करे जेके बि ॾोहारी आहिनि असांजे इलाइक़े जा कचे जा पके जा सहूलियत जा उन्हनि ख़िलाफ़ मुक़ररु करण करे हितां जे आवाम खे सुकून ॾियो अमन ॾियो हितां जो आवाम पंहिंजी ज़िंदगी सुख सां गुज़ारे सघे जी